नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ जखरो खान जी रवासण गुज़िरे 3 ॾींहं पहिरीं मुबीना तौर अगवा ॼाणियल गंगा क़ौली ऐं शिवलाल जोगी इस्लाम क़बूल करे प्यार जो परणो करे छॾियो आहे। खिपरो लॻ जखरो खान जी रवासण गंगा क़ौली पीर एयूब खान सरहंदी वटि इस्लाम क़बूल करे वरितो आहे। साॻिए ॻोठ जे रवासी शिवलाल जोगी सां प्यार जो परणो करे छॾियो आहे। ॿिन्ही जा इस्लामी नाला उमर मारवी रखिया विया आहिनि ऐं जंहिं आला अमलदारनि खां तहफ़ुज़ जी अपील कई आहे। पीर सरांडी मुड़स माइट चवंदा पर माइटनि जी कोन ॿुधनि। माइट धमकियूं ॾियनि था साईं, असां मारंदासीं, ॿधंदासीं, कुटंदासीं, झलंदासीं। शिवलाल जोगी कोलाणा असां चवण इहो आहे, ॿियो हाजिड़ू, ॿियो अज़ीम गुरजान, ॿियो मुंहिंजा भाउ आहिनि ॿ, हिकिड़ो भाऊ, ॿियो शक्कर। इहो असांखे धमकी ॾींदा त चओ मारंदासीं, असां ॿधंदासीं। हिननि माण्हुनि में असांखे ख़तरो आहे। बाक़ी मुंहिंजा पुठियां सहुरा आहिनि, उन्हनि खे का ऊणी में न थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।